ईरानी सदर मसूद पिज़ेशकियान इस्लामाबाद पहुंची रहा है। परडी ऑफिस से तर्जुमान जो चवणा है ईरानी सदर मसूद पिज़ेशकियान सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ और फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ातुनि दौरान ईरान अमरीका ॻाल्हियुनि समेत ख़िते जी सूरत हाल ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं थींदियूं। नायब वज़ीर आज़म में पढ़ी वज़ीर इसाक डार जो चवणा है त अमरीका ईरान में ॻाल्हियुनि जो ईंदड़ दौर सख़्त थी सघे थो। ईरान तां पाबंदियूं फौरी तौर ख़त्म न थींदियूं। गॾियल राज़बे सां जगबंदी में अञा बि वाध मुमकिन आहे। लिबनान ते इसराइली हमलनि ख़िलाफ़ सख़्त मुतासिर कयो। माहिदे में का बि नाकारी ॻाल्हि नाहे। ईरान यूरेनियम ॿाहिरि मोकिलण बदिरां रिसाव जी सतह ते घटाईंदो। एटमी प्रोग्राम पाबंदियुनि ऐं मुनज़्ज़म दसासनि ते वर्किंग ग्रुप सरगर्म आहिनि। लबनान बाबति मामला बि ॻाल्हि जे एजेंडा में शामिल आहिनि। हर्म सामूंडी लंघ मां जहाज़ 60 ॾींहंनि ताईं बिना कंहिं टैक्स जे गुज़रंदा। पाकिस्तान जा के ज़ाती मुफ़ाद नाहिनि। मुसलमाननि ऐं आलमी अमन लाइ कोशिशूं कई पियूं वञनि। सभु कुझु इस्लामाबाद मुफ़ाहमती यादाश्त तहत थी रहियो आहे। का बि बैकडोर डील न थी आहे। ईरानी अमरीका टेक्निकल ॻाल्हियुनि दौरान 4 वर्किंग ग्रुप क़ाइमु करण जो फ़ैसिलो। स्विट्ज़रलैंड ॻाल्हियुनि में धुरियुनि $12 अरब जा मुनज़्ज़म तसासा जारी करण लाइ सहीन खे क़तई शक्ल ॾेई छॾी। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालीबाफ जो चवणो आहे त ईरानी तेल पाबंदियूं ख़त्म थी वयूं आहिनि। अमरीका $12 अरब जा मुनज़्ज़म तसासा जारी कंदो। हर्मस लंघ में जहाज़नि जी आमदो रफ़्त ते राब्ता निज़ाम क़ाइमु करण ते इतफ़ाक़ थियो आहे। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणो आहे त हर्मस लंघ मुकमल तौर ते खुलियल आहे। ईरान पाणीअ जे गुज़रगाह में सुठो कमु करे रहियो आहे। पर जेकॾहिं ईरान मुआहिदे जी पाबंदी न कई त हर मुमकिन ज़रूरी क़दम खंया वेंदा। जेसीं ताईं ईरान अमरीका ऐं आलमी मुआहिदनि जो एहतराम कंदो रहंदो, ॿिन्ही मुल्कनि जे विच में कंहिं बि क़िस्म जो तकरार पैदा न थींदो। पेट्रोलियम शयुनि जा अघ तेज़ीअ सां हेठि अची रहिया आहिनि। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। ॾिसणो आहे त मामला किथे था पहुचनि। नए कोट मां वापारी ऐं ज़मींदार हरेश कुमार मानवाणी मुबैना तौर अगवा मोटरसाइकिल हथ पुलिस तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी। मुखबिर जे वारसनि ऐं वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। नए कोट मीरपुर ख़ास रोड ते धरणो। खोड़ा भरिसां संगावती तकरार तां मुबैना तौर नौजवान बेदर्दीअ सां क़तल। लोलाई शाख में कमंद जे फसल मां नौजवान सद्दाम हुसैन कलोड़े जो लाशत। वारसनि जो चवणो आहे त सद्दाम हुसैन कलोड़े खे संगावती तकरार तां क़तल करे लाश शाख में फिटो कयो वियो। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में पीरसन क़तल। मास्को कंपनी भरिसां हथियारबंदनि मोहम्मद इक़बाल खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। घोटकी में मुबैना मुक़ाबले दौरान हथियारबंद मारिजी वियो। पुलिस जो चवणो आहे त मारिजी वियल लुहारीअ जी सुञाणप न थी सघी आहे। खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मीरपुर साकरे भरिसां बासरनि जो पीरसन ते वहशाणो तशद्दुद। 1,80,000 रुपया चोरी करण जे इल्ज़ाम हेठि पीरसन जी तज़लील वीडियो सोशल मीडिया ते वायरल।
ऐं प्रो हॉकी लीग में पाकिस्तानी भारत जी टीमनि विच में मुक़ाबलो थी रहियो आहे।